वो नाम कॾहिं मिठो लॻंदो आहे जॾहिं कंहिं माण्हू सां असांजो परिचय थींदो आहे, इंट्रोडक्शन थींदो आहे, उनखे सुञाणंदा आहियूं केॾो सुंदर आहे, उनजी करणी केॾी सुठी आहे, उनजो उथण वेहण केॾो सुठो आहे, उनजो ॻाल्हाइण केॾो मिठो आहे, तॾहिं त उन सां प्रेम थींदो। चओ हरे राम। पोइ सतगुरु चवनि था, जो प्रभु की हर कथा सुनावे, अन दिन फिरों तिस पिछे विरागी, प्रभु मिलबे को प्रीत मन लागी। सतगुरु चवनि था, कोई मूंखे प्रभुअ जी कथा ॿुधाए, मां वैरागवान थी उनजे पोयों पोयों घुमां। चओ हरे राम। छो जो प्रभुअ जे कथा सां ई प्रभुअ जो परिचय मिलंदो आहे। सबते उत्तम हर की कथा, नाम सुनत दर्द दुख लथा। अॼुकल्ह माण्हुनि कथा छॾे छॾी आहे। चओ जय श्री कृष्ण। पहिरियों हर घर में रामायण पढ़ंदा हुआ, गीता पढ़ंदा हुआ, भागवत पढ़ंदा हुआ, भगवान जी भक्तनि जी साखियूं पढ़ंदा हुआ। चओ जय श्री कृष्ण। कोई गुरुअ खे पकड़नि था त बस गुरुअ खे ईअं था पकड़नि पिया कि गुरुअ जे वचननि खे छॾे था छॾनि। गुरुअ खे पकड़नि था पर वचननि खे नथा पकड़नि। हाणे सतगुरु चवनि था, हरि जी कथा कयो। हरि जी कथा नथा कनि, बस गुरु गुरु कनि था, वचन नथा खणनि गुरुनि जो। चओ हरे कृष्ण। कृष्ण कृष्ण कनि था, राम राम कनि था, पर उहे छा था चवनि उहो वचन नथा खणूं असां। चओ जय श्री कृष्ण। अचो अॼु सतगुरु रामदास महाराजन जी मिठी बाणी असां श्रवण कंदासीं, जंहिंजो अर्थ बि इहो आहे कि भक्ति हुजणु खपे, भगवान जी शरण हुजणु खपे, भगवान जे शरणागति जे बिना उद्धार न आहे। चओ हरे राम। जगह जगह अलग अलग कीर्तन में भगवान जे भक्ति जो ही प्रचार हुजणु खपे। छो जो कलयुग में ॿियो संभव ही न आहे। ध्यान लगाइण, समाधि लगाइण कठिन आहे, असंभव जहिड़ो आहे। आत्मज्ञान ब्रह्म ज्ञान भी सोई जाने जेह देह जनाई। जेके भगवान ॾींदा उहो ई पाए सघंदो, पंहिंजे ताक़त सां कोई न पाए सघंदो। इन करे भक्ति, कीर्तन, सत्संग। चओ जय श्री कृष्ण। अचो सतगुरु अर्जन देव महाराजन जी मिठी बाणी चवनि था, प्रभु मां कुचिल आहियां, गलत चाल हलण वारो, मुंहिंजो हृदय ॾाढो कठोर आहे, मुंहिंजे अंदर कपट भरियल आहे, ज़बान में कुछ ॿियो आहे, अंदर कुछ ॿियो आहे। मां कामी आहियां, कई तरह जी कामनाऊं भीतर भरियल पयूं। कीअं तोसां प्रेम कयां, एॾी त अंदर गंदगी भरियल पई आहे। मां त जिंदगी भर बस ॿियनि खे ॾिसंदो रहियमि त हिन में हीअ ग़लती आहे, हुन में हूअ ग़लती आहे, हे ग़लति कमु थो करे। ओहो, इन करे मुंहिंजो बल कोन्हे कि मां पंहिंजो उद्धार करे सघां। जीअं जाने तीअं तार स्वामी, तोखे जीअं वणे तीअं मुंहिंजो उद्धार कर, बेड़ो पार कर। मुंहिंजी शक्ति न आहे, तूं समर्थ आहीं, मूंखे बल न आहे, मां त मजबूर आहियां। तुंहिंजी कहिड़ी मजबूरी आहे? चओ जय श्री कृष्ण। तूं समर्थ शरण जोग, तूं राखे अपनी कल धार। पंहिंजे कला सां मूंखे शरण रख, पंहिंजी दया सां, महर सां। तूं शरण जोग आं। महापापीअ खां महापापी, सॼे धरतीअ जो पहिरियों नंबर पापी हुजे त उनजो बि उद्धार करे थो सघे। प्रभु जाप ताप नेम सुच संजम नाही, इन विधे छुटकार। चओ हरे कृष्ण। हाणे इन जो अर्थ समझजो। इन जो अर्थ इहो न आहे कि सतगुरु था चवनि जाप ताप नेम सच समझम नाही, इन विधि छुटकार। अब जपजी साहब बंद, सुखमनी साहब बंद, गीता पढ़ना बंद, भागवत पढ़ना बंद, पाठ नहीं करना है, क्योंकि इनसे मुक्ति नहीं होगी। हमेशा अर्थ के पकड़बो आहे, शब्दन के न। तव्हां जॾहिं कथा ॿुधंदव, अॻिते साखियूं ॿुधंदव, गुरबाणी पढ़ंदव त उनजो तव्हांखे
राज समझ में अची वेंदो। अर्थ इहो आहे कि जाप ताप कोई करे, पाठ करे, लेकिन ॿाहिरि असां उहे बुरायूं हलूं, कूड़ छॾियूं कोन, कपट छॾियूं कोन, बुरायूं ॾिसण छॾियूं कोन, हिंसा छॾियूं कोन, द्वैत छॾियूं कोन, तुंहिंजो मुंहिंजो जलन, त पोइ वरी निजो पाठ पढ़ण सां कुझु न थींदो। चओ जय श्री कृष्ण। यानी मुक्ति न मिलंदी। पाठ पढ़ण सां पोइ बि इहो आहे कि माण्हू नरकनि खां बचंदो, गंदी जोड़ियुनि में वञण खां बचंदो, लेकिन मुक्ति तेसि ताईं न मिलंदी जेसि ताईं अंदर जी गंदगी नष्ट न थींदी। चओ हरे राम। इन करे पाठ त ज़रूर पढ़णु खपे, लेकिन जेको सतगुरु चवनि था उहो वचन खणणु खपे, अभिमान छॾणु खपे। ॿिए खे बुरो सम्झंदा आहियूं, याने ईअं न आहे कि ॿियो बुरो आहे, असां उनखे बुरो था सम्झूं, बुराई था कयूं, न, यानी भीतर अभिमान आहे, तॾहिं ॿियो माण्हू बुरो थो लॻे पियो। असांजे अंदरि अगरि अहंकार न हुजे त ॿियो माण्हू ख़राबु छो लॻे? असां ख़ुदि अभिमानी आहियूं, अहंकारी आहियूं, तॾहिं ॿिए माण्हूअ में बुराई थी नज़र अचे। अरे अगरि ॿिए माण्हूअ में कोई दोष आहे त उनखे साम्हूं प्यार सां पंहिंजो भाउ ठाहे, भेण ठाहे, उनखे सम्झाए। पीठ पीछे निंदा कर, आलोचना कर, उनखे घटि वधि ॻाल्हाए, उन में हीन भावना रखणु, इहो त पंहिंजो ई खानो ख़राबु करणु आहे। इन करे अगरि अंदरि अभिमान आहे त ॿिए जी बुराई नज़र ईंदी आहे। हिकिड़ो वचन यादि रखिजो, अच्छाई का अभिमान बुराई की जड़ है। चओ, हा, इहो संतन जो महान वचन अथव। वरी चओ, अच्छाई का अभिमान बुराई की जड़ है। बस जंहिं ॾींहुं तव्हां पंहिंजो पाण खे सम्झो, भाई हा मां केॾो सुठो आहियां, मां एॾो बढ़िया आहियां, मां हीअं थो कयां, मां पूजा पाठ थो कयां, मां गुरुद्वारे थो वञां, मां बुरे सां बि सुठो थो हलां, बस पोइ सम्झो बिज लॻी वियो असांजे बुराईअ जो। कॾहिं अभिमान अची वञे त उनखे ॾिसंदा रहो, साक्षी थी करे, दृष्टा थी करे कि अभिमान आयो आहे, हे ॿिए खे मां बुरो थो सम्झां, हिन में हे बुराई ॾिठी आहे, हरे राम 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 राम, वाहिगुरु वाहिगुरु, प्रभु रक्षा कर, गोविंद रक्षा कर, माधव कृष्ण रक्षा कर, मां तुंहिंजे शरण आहियां। ऐं तव्हां जंहिं ॾींहं खां ॾिसणु शुरू कंदव न त अभिमान नज़र ईंदो। पहिरियों भॻवान जी शरण, पहिरीं शर्त प्रभुअ जी शरण, फिरत फिरत प्रभाया परिया तो शरण आए, नानक की प्रभु बेनती अपनी भगति लाए। 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 108 उपनिषद, सब ग्रंथ पुस्तक संत महात्मा सतगुरु सभिनि जो निचोड़ श्री कृष्ण भगवान चयो भगवत गीता आहे। भगवत गीता जो निचोड़ 18 अध्याय, 18 अध्याय जो निचोड़ 66वां श्लोक, 66वें श्लोक जो निचोड़ भगवान जी शरणागति। वही सरल शब्दन में सतगुरन ॿुधायो, फिरत फिरत प्रभाया। गुरबाणी गीता जो सरल रूप आहे। चओ जय श्री कृष्ण। जेको शरण न वठंदो वो केॾी महिल बि काथों बि किरी थो सघे। इन करे प्रभुअ जी शरण पे पहिरियों वठो। प्रभु मां तुंहिंजे शरण आहियां, मां काथे बि किरी पवंदुमि, तूं संभाल जा, मुंहिंजो बल न आहे। हे नाथ रक्षा कर, दया कर, कृपा कर। जाप ताप नेम सुच संजम नाही, इन विधे छुटकार। अगर कोई दवाई भी पिए ऐं खटाई भी पिए त दवा जो कहिड़ो दोष? हाँ, हिकु चम्मच पियो था दवाई, अधु गिलास भरे करे पियो था खटाई, त पोइ डॉक्टर छा करे? इन में डॉक्टर जी कहिड़ी ग़लती आहे भाई ॿुधायो? असां उहो ई कंदा आहियूं, पाठ बि पढ़ंदासीं, जपजी साहिब बि पढ़ंदासीं, ऐं ॿाहिरि वञी निंदा बि कंदासीं, कूड़ बि ॻाल्हाईंदासीं, कपट बि कंदासीं, लालच बि कंदासीं। इन करे असां भगवान जी शरण वठी उन्हनि जो सहारो वठूं। जंहिं जंहिं बुराईअ सां नथा लड़ी सघूं, भगवान खे अरदास कयूं। मान लो क्रोध हा, अची थो वञे, चाहियूं नथा क्रोध कयूं,
अची तो वञे। भगवान जी शरण वठो, बार बार भगवान जे साम्हूं रो, अरदास कयो। जेको कम रोवण सां थींदो आहे उहो कम तपस्या सां भी न थींदो आहे। कई कथाऊं तव्हां ॿुधी हूंदियूं, तपस्या करण वारा वीचारा, हाँ, जिन सकाम तपस्या कई उन्हनि खे भक्ति न मिली। रावण भी तपस्या कई, हिरण्यकश्यप भी तपस्या कई, कुंभकर्ण भी तपस्या कई, विभीषण भी तपस्या कई। विभीषण तपस्या करे भक्ति घुरी, उहा निष्काम तपस्या यानी भक्ति थी वई। ऐं हुननि पंहिंजे स्वार्थ जे लाइ तपस्या कई, साधन ठाहियो भगवान खे, ऐं खपंदा उन्हनि खे सुख हा। चओ जय श्री कृष्ण। सुख मिलियो ई कोन। लंका जली वई, 1 लख पूत 1.25 लख नाती, ते रावण घर दिया न बाती। छो जो सुख उन्हनि में आहे ई कोन। सुख केवल हरिय जे भजन में आ, त मिले काथों बेहंद। जेकी शइ जाते रखियल हूंदी उहा उते ई त मिलंदी न। चओ जय श्री कृष्ण। हरे राम। इन करे चवनि था, पाठ पढ़ियो और वेद विचारियो, निवल भुअंगम साधे, पंच जनास्य संग न छिटकियो, अधिक अहम बुध बाधे। मां एतिरा पाठ कया आहिनि। मां रोज हे पाठ कंदो आहियां, गीता पढ़ंदो आहियां। पढ़ंदो आहियां त सुठो आहे, अभिमान सुठो थोड़ी आहे। मां 5000 पाठ कया आहिनि जपजी साहिब जा। मां 15,000 सुखमनी कयूं। चओ जय श्री कृष्ण। अरे तूं 15,000 सुखमनी न कयूं, 15,000 सुखमनी जो अहंकार इकट्ठो कयो अथई। संख्या सां रीझना न त पोइ तोतन खे पहिरियों मिली वञंदा भगवान। संख्या सां कोन रिझंदा भगवान, यादि रखो, भाव सां रिझंदा। भाव सां, पोइ चाहे अगरि 5 मिंट भी तार जुड़ी वञे त भगवान मिली वञनि। इन करे हर नाम में प्रेम हुजणु खपे, भाव हुजणु खपे, कपट छॾणु खपे। गरत घोर अंध ते काढऊं, प्रभु नानक नदर निहार। छा कजे प्रभु, तव्हांजी माया ॾाढी प्रबल आहे, ॾाढी कठिन आहे, बार बार फसाए थी विझे। अहिड़ी त ख़तरनाक तव्हां माया छॾी आहे। तंहिंजे करे माया खां केरु बचंदा? मछुआरो जीअं जाल फैलाईंदो आहे त जाल में सभु मछलियूं फसी पवंदियूं, लेकिन जेके मछुआरे जे पेरनि वटि हूंदियूं न, उहे जाल में न फसंदियूं। छो जो मछुआरो पंहिंजे पेरनि खे थोड़ी न जाल में फसाईंदो। चओ जय श्री कृष्ण। उहे ई मछलियूं फसंदियूं जेके मछुआरे जे पेरनि खां परते हूंदियूं। इहो हिकिड़ो उदाहरण आहे, समझो न। उदाहरण खे न ॾिसो, ज्ञान खे ॾिसो। उहो मछुआरो केरु आहे? जंहिं जाल फैलायो आहे माया जो, उहो परमात्मा आहे। जेको हुनजे माया यानी जाल जे अंदरि आयो उहो फासी पवंदो, लेकिन जेको हुननि जे चरणनि जे साम्हूं अची वियो उहो हिन माया जाल खां बची वेंदो। चलती चाकी देख के दिया कबीरा रोए, 2 पाटन के बीच में साबित बचा न को। पर चयूं कोई जन उभरे कील माकड़ी पास। चक्की हलंदी आहे त सभु गेहूं पिसजी वेंदा आहिनि, लेकिन जेकी डंडी लॻल हूंदी आहे हुनमें, पुराणे ज़माने जी चक्कियूं अॼुकल्ह त मील ते पीसाईंदा आहिनि, हा न। ॾिठी त हूंदो या ॿुधी हूंदो या कल्पना कयो, हीअ सीमेंट जा पत्थरनि जा 2 पार्ट आहिनि, हिकिड़ो डंडो लॻल आहे हुनमें, ऐं हीअ चक्की हलंदी त सॼो गेहूं पिसजी वेंदो। लेकिन जेकी डंडी लॻल आहे हुनमें पत्थर में, उहो जेको गेप ठहियल आहे थोरो सो, उते जेके गेहूं जा दाणा, कणक जा दाणा अची वेंदा, उहे बची वेंदा, उहे न पिसजंदा। इन तरह सां जेको भगवान जी शरण थो वठे उहो ई थो बचे। हरे राम।